अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 26 जून 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध मां क़ौमी कारकुननि जी जबरी गुमशुदगी। सिंधु दरिया ते धाड़े कारपोरेट फार्मिंग ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। कश्मीर ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ कश्मीर वासियुनि जो इस्लामाबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंध में पुरअमन एहतिजाज करणु ॾोह बणिजी वियो। केस दाख़िल करण जो सिलसिलो जारी। IBA टेस्ट पास कंदड़ म्यूज़िक टीचरनि जो जॉइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ऐं सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। पार्टी ईदन में 7 क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी रैली कढी मेहराण हाईवे ते धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त फौरी तौर ते क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं क़ौमी कारकुननि खे आज़ादु न कयो वियो त एहतिजाजी तहरीक खे वधायो वेंदो। सिंध सभा ज़िले घोटकी पारां कामरेड फैज़ खोसो जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ 5 ॾींहं बि सरहद शहर में एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाज कंदड़नि चयो त फैज़ खोसो साईं GMC जे फ़िक्र सां वाॻियल हिकु पुरअमन सियासी कारकुन आहे, जंहिंजो वाहिद ॾोह इहो आहे त हूअ पंहिंजी धरती लाइ आज़ादी जी ॻाल्हि करे थो, पर रियासत जेका पंहिंजे हथियारबंद इदारनि जे ज़ोर ते क़ौमी तहरीक खे दॿाइणु चाहे थी, हिन पुरअमन कारकुन खे बेगुनाह तौरु जबरी तौरु गुम करे छॾियो आहे, जेको सरासर इंसानी हक़नि जी भञकिड़ी ऐं ज़ुल्म आहे। एहतिजाज में सिंध सभा जे अॻवान इरशाद सिंधी, जस्कम अॻवान वहीद सिंधी, GA सिंध मुहाज़ अॻवान नज़ीर शेख, GA सिंध तहरीक जे अॻवान सुहेल कलवड़ समेत केतिरनि सियासी समाजी कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई। सिंध सभा जे अॻवाननि उन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त सिंध सभा सम्झे थी त असीं रियासती टार्चर सेलनि ऐं काल कोठड़ियुनि खां डिॼण वारा आहियूं, धरती लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। क़ौमी कारकुननि खे जेकॾहिं आज़ादु न कयो वियो त एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। कंडियारो में जस्कम पारां नौशर फिरोज़ जे खंभे गुम कयल क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ एहतिजाज कयो वियो। गुम कयल मेहराण खोसो, फैसल मस्तोई, रोस्तम शर, अज़ीज़ भंगवार ऐं ॿियनि कारकुननि जी आज़ादी लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हारून कल्होड़े, सुल्तान गांघरे, ज़ाहिद मलाह ऐं वज़ीर चयो त पुरअमन एहतिजाज करण ते जस्कम कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे। केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि पर कारकुननि खे आज़ादु नथो कयो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कारकुननि खे आज़ादु कयो वञे। घारो प्रेस क्लब ते सिविल सोसाइटी तरफ़ां कराची में 3 गबोल बिरादरी जे नौजवाननि रहीम गबोल, जमील गबोल ऐं अख्तर गबोल जे मारिजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी याक़ूब नाहियो, रियाज़ नाहियो, फ़कीर रमज़ान नाहियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त 3 पोरित नौजवाननि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कोरंगी जे हाशिम गबोल ॻोठ वासियुनि शरीफ़ाबाद पुलिस ख़िलाफ़ गघर फाटक में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़नि चयो त असांजा 2 पोरित नौजवान जिन खे पुलिस खंभे गिरफ़्तारी बाद मुबैना मुक़ाबले में मारियो आहे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। हुननि चयो त जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि।
सिंध मां अफ़गाननि जी नेकाले लाइ सिंध नेशनल पार्टी पारां सोराबगोठ टाउन में सिंध नेशनल पार्टी जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध ते धारिया ॿार आहिनि, फौरी तौर ते धारियुनि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे। जामशोरो शहर जे सेंडोज़ रोड ते क़ाइमु मल्टीनेशनल दवासाज़ कंपनी इंतज़ामिया तरफ़ां मक़ामी बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे बेरोज़गार नौजवाननि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैली कढी मल्टीनेशनल दवासाज़ कंपनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे कंपनी जे मुख्य गेट अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते ॻोठाणनि महरम जमाली, मुर्तज़ा नंदवाणी, वलीद पहवर ऐं ॿियनि चयो त असां बेरोज़गार नौजवान रोज़गार लाइ हिकु इतिहाद नौजवान तहरीक जोड़ियो आहे। असां शहर जे मक़ामी ॻोठाणनि खे हितां जी इंतज़ामिया रोज़गार नथी ॾिए, जंहिं ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहियूं। हुननि चयो त असांखे मेरिट जे बुनियाद ते रोज़गार ॾिनो वञे। जोही यूनियन काउंसिल जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मखदूम बिलावल पार्क वटि जोही दादू रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नटण उस में मासूम बचड़नि समेत धरणो हंयो वियो। यूनियन काउंसिल पीर मशाइख ऐं जोही 2 जे मुलाज़िमनि सैयद कदीर शाह, रसूल बशीर गाॾही, न्याज़ अली गाॾही, इसाक बिरोही, जवाद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुलाज़िमनि चयो त मुसलसिल 23 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर रीजनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट दादू, सेक्शन ऑफिसर ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। 10 महीननि खां पघारूं बंदि हुजण करे घरनि में फाका कशी वारी सूरतहाल आहे। दुकानदार ओधर बि नथा ॾियनि। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मिसकिन मुलाज़िमनि जो पघारूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में मरण घड़ी ताईं एहतिजाजी बुख हड़ताल कंदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी फॉर गर्ल्स नवाबशाह जे मेन गेट अॻियां यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं पीपल्स मेडिकल इस्पताल में सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त नवाबशाह में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू इलाज लाइ अचनि था, पर दवाऊं ऐं डॉक्टरनि जूं सहूलियतूं अणलभ थींदियूं पियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त इस्पताल में सहूलियतूं ॾिनियूं वञनि। बुलड़ी शाह करीम भरिसां क़ौमी शाहरा टंडो मोहम्मद ख़ान सिजावल रोड 3 कलाकनि खां एहतिजाज तौरु बंदि रहियो। ट्रैफ़िक मुअतल थी वई। धरणो हणी वेठल अॻुवाण लतीफ़ सुमरो, रिज़वान मलाह ऐं ॿियनि चयो त लिंक रोड राधोड़ी मोरी तां मोरी ठाराए ॾियण ऐं मक़ामी ॻोठनि में तरक़ियाती कम करण जो मुतालबो पिणु कयो वियो। अॻुवाणनि वधीक चयो त साल खां राधोड़ी मोरी लिंक रोड ते मोरी जो ठाहिण जो कमु बंदि पियल आहे। हुननि मुतालबो कयो त मोरी जो कमु फौरी तौर ते मुकमल कयो वञे। कशमोर ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ इस्लामाबाद में सिविल सोसाइटी, क़ौम परस्त ऐं मज़हबी अॻुवाण मैदान में लथल आहिनि। ॾोहारी सरगर्मियुनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी राजधानी शहर इस्लामाबाद में हिकु वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नेशनल प्रेस क्लब जे साम्हूं थींदड़ हिन मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻुवाणनि, सियासी ऐं समाजी कारकुननि, मज़हबी अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते बदअमनी जो वधंदड़ गिराफ़ ऐं अवामी कावड़ कशमोर ज़िलो कुझु वक़्त खां अॻुवा बराए तावान जा वाक़िया थी रहिया आहिनि। मक़ामी पुलिस जी नाअहली ऐं इंतज़ामिया जी लापरवाही ख़िलाफ़ अवाम में वॾो गुस्सो ऐं बेचैनी आहे। इस्लामाबाद में थींदड़ हीउ मुज़ाहिरो उन्ही अवामी कावड़ जो नतीजो आहे। सिंध पुलिस जे वेटिंग में वेठल उमेदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी ज़ाहिद हुसैन मेमण, तालिब हुसैन सैतो, सिकंदर समो ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त सिंध पुलिस कांस्टेबल वेटिंग वारा टोटल सिंध में 16,000 हुआ, जीअं त 5,300 सीटूं वधायूं वियूं, पर असां ज़िले मटियारी समेत 11,000 वेटिंग में उमेदवार आहियूं। मुज़ाहिरनि चयो त पहिरीं ई असांजी मटियारी ज़िले खे ॿियनि जी भेट में सीटूं घटि मिलियूं आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त IG सिंध घरू वज़ीर खां घुर कई आहे त असां उमेदवारनि खे बि लिस्ट में शामिलु करे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, जेको असांजो हक़ आहे।
अवामी वर्कर्स पार्टी पारां ईरान ऐं फ़लस्तीन मथां इसराइली अमरीकी जारहियत ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। नवाबशाह में निकितल एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे अवामी वर्कर्स पार्टी नवाबशाह जे अहमद ख़्याम चयो त इसराइल ऐं अमेरिका खे जारहियत बंदि करणु घुरिजे। जारहियत जी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। इस्लाम कोर्ट जे रहवासी ठेकेदार नवाज़ सुमरो खे खंभे गुम करण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां भाउ मियांदाद सुमरो जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ठेकेदार नवाज़ सुमरो खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। नसीराबाद में पहिरें खां 5 दर्जे जे मुफ़्त निसाबी किताबनि खे काबाड़ी वटि विकिरो करण ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरियुनि पारां माशूक फिलपोटो, एडवोकेट इनायत तुनियो, जावेद अली गवास ऐं आशिक़ कलहोड़ जी अॻुवाणी में पब्लिक पार्क खां अर्थर बिरां जे पुल ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो ऐं टीओ नसीराबाद ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त तालका एजुकेशन ऑफिस नसीराबाद मां पहिरें खां 5 दर्जे जी मुफ़्त निसाबी किताब शागिर्दनि खे ॾियण बजाए लोडर भरे काबाड़ी वटि विकिरो करण ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। 2 साल अॻु IBA टेस्ट पास कंदड़ म्यूज़िक टीचरनि खे अञा ताईं जॉइनिंग आर्डर मिली नाहिनि सघिया। जॉइनिंग न मिलण सबबि फ़नकार परेशानी जो शिकार आहिनि। बदीन में फ़नकारनि पारां राग ॻाए अनोखो एहतजाज कयो वियो। फ़नकारनि बालाच हैदरी, परवेज़ जुणेजो, अब्दुल सत्तार जोखियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में काज़िया वाह पुल खां रैली कढी ऐवान साफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे राॻींदड़नि चयो त IBA टेस्ट पास करण बावजूदि 300 खां वधीक म्यूज़िक टीचरनि खे सिंध हुकूमत ऐं एजुकेशन जे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह तरफ़ां अञा ताईं जॉइनिंग आर्डर जारी न कया विया आहिनि, जंहिं करे सॼी सिंध में फ़नकारनि तरफ़ां एहतजाज करण जो सिलसिलो जारी आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त टेस्ट पास कंदड़ म्यूज़िकल टीचरनि खे फ़ौरी जॉइनिंग ऑफर आर्डर जारी करे संदन बेचैनी ख़तमु कई वञे। अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां सयूनी रियासत इसराइल ऐं आलमी साम्राज अमेरिका जे ईरान ते हमलनि ख़िलाफ़ ॾिनल मुल्कगीर एहतजाज जे सॾ जी मोट में पूरे मुल्क जियां घोटकी में बि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। एहतजाजी रैली में कामरेड नेक जसकाणी, बादल मलिक, रऊफ़ पारस दायो, अयाज़ लतीफ़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻुवाणनि चयो त अमेरिका ऐं उन जी रियासत इसराइल पहिरें फ़लस्तीन ऐं हाणे ईरान मथां हमला करे संगीन जुर्म ऐं सरेआम दहशतगर्दी करे रहिया आहिनि, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। अॻुवाणनि वधीक चयो त फ़लस्तीन ऐं ईरानियुनि जी नस्लकशी बंदि करे दुनिया खे हिक ॿी आलमी जंग खां बचायो वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां DHQ इस्पताल जी इंतिज़ामिया ख़िलाफ़ कोटड़ी में एहतजाजी रैली कढी वई। रैली कलिंदर CNG पंप खां शुरू थी DHQ इस्पताल ताईं पहुती, जंहिंजी अॻुवाणी STP अॻुवाण यूनुस ओठो करे रहियो हो। एहतजाज कंदड़नि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी इस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। हुननि जो चवणु हो त इस्पताल जी इंतिज़ामिया जी नाअहली सबबि न सिर्फ़ु इलाज जूं सहूलियतूं महदूद थी वियूं आहिनि, पर स्टाफ जो रवैयो बि मरीज़नि ऐं संदन वारसनि सां ग़ैर मुनासिबु आहे। रैली में कुझु ॾींहं अॻु DHQ इस्पताल में फ़ौत थी वियल नौजवान यासिर खरल जा वारस बि शामिलु हुआ, जिन दाहियो त असांजे नौजवान खे वक़्त ते इलाजु न मिलियो। डॉक्टरनि जी लापरवाही ऐं बर वक़्त तिबी इमदाद जी खोट सबबि हू फ़ौत थी वियो। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो हो त इस्पताल जी मेडिकल सुपरिटेंडेंट MS खे फ़ौरी तौरु हटायो वञे ऐं इस्पताल में मौजूदु ख़राबियुनि जी जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हुननि धमकी ॾिनी त जेकॾहिं संदन मुतालबा पूरा न कया विया त इस्पताल अॻियां मुस्तक़िल एहतजाजी कैंप क़ाइमु कई वेंदी, जंहिंजी ज़िम्मेवारी लाॻापियल इख़्तियारनि ते हूंदी। आख़िर में STP अॻुवाणनि हुकूमत खे ख़बरदार कंदे चयो त सिहत जहिड़ो अहम शोबो नज़रअंदाज़ करणु अवाम सां ज़्यादती बराबरि आहे ऐं जेकॾहिं हालतूं अहिड़ी रीति रहियूं त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मोरो में ज़िया लंजार जे हाउस खे बाहि ॾियण वारे मामले जी ॿुधणी थी।
NPP चेयरमैन अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सदर NPP मसरूर जतोई मोरे थाणे जी इन्वेस्टिगेशन ऑफिस पहुता, जिते इन्वेस्टिगेशन ऑफिसर इज़हार लाहौरी पारां बयान वरिता विया। जांच ऑफिसर खे 161 जा बयान ॾियण लाइ समूरा अदाकार ऐं अदाकाराऊं पहुतियूं हुयूं, जॾहिं त एडवोकेट गुलज़ार आलमाणी ऐं एडवोकेट अब्दुल्ला ख़ान कुराई पिणु साणनि गॾु आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान अब्दुल क़ादिर रांटो ऐं अली मोहम्मद परवेज़ पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त सिंध सरकार बजट में ग्रीन कॉर्पोरेट कंपनी लाइ 400 करोड़ रखिया आहिनि। सिंधी आवाम सां वेसाघाती आहे। पीपल्स पार्टी खे सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीला विकिणण जो को बि मैंडेट नाहे। पीपल्स पार्टी ग्रीन कॉर्पोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड कंपनी खे ज़मीनूं अलाट करण जो नोटिफिकेशन वापसि वठे या हुकूमत छॾे ॾिए। सिंध जूं ज़मीनूं नीलाम कंदड़ वतन फ़िरोश टोले खे सिंध जो अवाम बर्दाश्त न कंदो। पीपल्स पार्टी कॉर्पोरेट फार्मिंग खे ज़मीनूं, पाणी ऐं पैसा जारी करण वारा अवाम दुश्मन फ़ैसिला वापसि न वरिता त पीपल्स पार्टी सां जनरल ज़िया अयूब ऐं मुशरफ खां वधीक बदतर हालत थींदी। हुन चयो त पीपल्स पार्टी सिंध अंदरि धाड़ेलनि ज़रिए मार्शला मढ़ी छॾी आहे। कचे जा धाड़ेल मार्शला एडमिनिस्ट्रेटर लॻा वेठा आहिनि। पीपल्स पार्टीअ जा वॾेरा ऐं भूतार धाड़ेलनि जा सहूलियतकार ऐं सरपरस्त बणियल आहिनि। पीपल्स पार्टी सिंध अंदरि अगवा इंडस्ट्री खे हाथी ॾेई सिंधी क़ौम जे सीने मथां धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि खे सवार कयो। मुहर्रम महीने दौरान सबील हलाईंदे खंभिजी वियल गुलनि जहिड़ी मासूम शहज़ादी प्रिया कुमारी अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघी। काल्ह बि 460 ॾींहं एहतजाज कयो वियो। मुमताज़ अली सोलंगी, शहज़ाद अली मेमण, मुराद अली मलाह, रबाब अली जांवरी, अब्दुल रज़ाक शाल, मोहम्मद इस्माइल सोलंगी अवामी वर्कर्स पार्टी पारां मुख़्तलिफ़ शहरनि में अमेरिका ऐं इसराइल जी बरबरीत ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। घोटकी में प्रेस क्लब अॻियां थियल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी कामरेड नेक जसकाणी, बादल मलक, रऊफ़ पारस, अयाज़ लतीफ़ दायो, विकी ऐं ॿियनि एहतजाज में शिरकत कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त अमेरिका ऐं उनजे नेटो रियासत इसराइल पहिरीं फ़लस्तीन ऐं हाणे ईरान मथां हमला करे संगीन जुर्म ऐं सरेआम दहशतगर्दी कई आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। अॻवाननि वधीक चयो त फ़लस्तीन ऐं ईरान जी नस्ल कशी बंदि करे दुनिया खे हिकु ॿी आलमी जंग खां बचायो वञे। सिंध औरत तहरीक तरफ़ां शहीद माई बख़्तावर लाशारी जी 78वीं वरसी नुशर फ़िरोज़ प्रेस क्लब में मल्हाई वई। उन बाबति अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था वहीद मुस्तफ़ा लाशारी जी रिपोर्ट। सिंध औरत तहरीक तरफ़ां शहीद माई बख़्तावर लाशारी जी 78वीं वरसी नौशर फ़िरोज़ प्रेस क्लब में मल्हाई वई। जब तक औरत तंग रहेगी, जंग रहेगी, जंग रहेगी। जे सिंध मां जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो, सिंध औरत तहरीक जी मरकज़ी कन्वीनर डॉक्टर सलमा जुणेजो ॻाल्हाईंदे चयो त असां जबरी मज़हब तब्दीली सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। रिंकल कुमारी खां वठी शहदादपुर में 4 ॿारनि जी जबरी मज़हब तब्दीली सां गॾु मुख़्तलिफ़ हंधनि तां मुसलसल अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं अचणु हिक ई कड़ी जो तसलसल आहिनि, जंहिंजो रस्तो मियां मिठू ऐं रियासत ॾांहुं वञे थो, जेका मज़हब जी आड़ में मुनाफ़रत जी सियासत करे थी। असां मुतालबो कयूं था त मज़हब खे रियासत खां धार करे समूरी अवाम सां हिकु जहिड़ो सलूक कयो वञे। हाणे मां दावत ॾींदसि जेसन मां जे चेयरमैन ख़ालिक जुणेजो साहब खे त उहो अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे, छाकाणि त असां में ॿुधणु चाहियूं था। ख़ालिक जुणेजो। मुंहिंजो भेनरूं ऐं मुंहिंजी न्याणियूं ऐं बीठल दोस्त सभिनी खे जीअ सिंध। मां 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि। प्रोग्राम तव्हांजो आहे, औरतुनि जो आहे, औरतुनि जे लाइ आहे। तव्हां ई मुनज़िम कयो आहे, तव्हां ई ॻाल्हाईंदड़ आहियो, तव्हां ई मेज़बान आहियो, तव्हां ई महिमान आहियो। पर मां जेकॾहिं ॻाल्हायां थो त 2-3 लफ़्ज़ उहे ॻाल्हाईंदुसि जेको औरतुनि जे हवाले सां मर्दनि सां वधीक वास्तो रखनि था। हिकिड़े
दुनिया जे ॾाढे माण्हुनि जो चवणु आहे त कंहिं बि क़ौम जे माण्हुनि जे मुहज़िब हुजण जो मयार या उनजी कसोटी इहा आहे त उन्हनि माण्हुनि जो औरत ॾांहुं रवैयो कहिड़ो आहे। हाणे जेके असां हिते मर्द बीठा आहियूं या जिन ताईं मुंहिंजी ॻाल्हि वेंदी मां हिननि खे चवां थो उहे पंहिंजो पाण खां पुछनि, असांखे न ॿुधाइनि, पंहिंजो पाण खां पुछनि त असां औरतुनि सां कहिड़ो रवैयो रखूं था ऐं पोइ उन हिसाब सां असां केतिरा मुहज़िब आहियूं। हलो या ॿाहिरि दुनिया जे माण्हुनि जी ॻाल्हि थी, असां चवंदा आहियूं सिंध वॾो मुहज़िब ख़ितो आहे, सिंध दुनिया खे तहज़ीब वाक़ई इहो आहे। इंसानी तारीख़ जूं 4 या 5 क़दीम ऐं शानदार जेके तहज़ीबूं आहिनि उन मां हिकिड़ी सिंध जी तहज़ीब आहे। असां उन जा वारस आहियूं। जेकॾहिं असां हक़ वठण था चाहियूं, औरतुनि खे हक़ ॾियूं बराबरि जा, ऐं जेकॾहिं असां पाण खे मुंहं जे दड़े जा वारस चवायूं था, माना मुंहं जे दड़े जा वारस माना दुनिया जी हिकु अज़ीम मुहज़िब क़ौम जा वारस, त पोइ उन मयार ते असांखे ॾिसणो पवंदो त दुनिया ॾिसे त असांजो औरतुनि जे कहिड़ो रवैयो आहे। हिकिड़ो अंग्रेज़ लिखियो, हिते आया जेके पढ़िया लिखिया जेके दोस्त आहिनि ख़बर आहे त अंग्रेज़ केॾो उहो सॼे समाज जो हू तर्जुमो कंदा, हुन में 10-20 साल तर्जुमो कंदा, उन में हुन हिकिड़ी जेके ख़ूबियूं लिखियूं सिधियूं सहूं, जीअं मां तो ॻाल्हियूं कयां, चई त सिंधी जेके आहिनि उहे जो 2-3 जेके ॻाल्हियूं लिखियईं, चई त हिकु त हू ॾाढियां ॻाल्हाईंदा आहिनि, जहिड़ो कंदा आहिनि औरतुनि खे मारींदा आहिनि। इहो किताबनि में लिखियो पियो आहे। पोइ जेकॾहिं इहा असांजी सुञाणप दुनिया में वञे त पोइ माण्हू चवंदा न त हे मुंहं जे दड़े जा वारस कीअं थिया। वधीक मां ॻाल्हि कोन थो कयां, तव्हां पंहिंजो करे चुका आहियो। ऐं अदनि खे बि मां इहो चवंदुसि त हक़ मिलंदा न आहिनि, हक़ वठिबा आहिनि, तव्हांखे जिदोजहद करणी पवंदी। हा, छो त असां कयूं था पिया इहो जीअं तव्हांखे ॿुधायो वियो त पहिरीं सिंधी नारी तहरीक ही कुझु अर्सो पार्टी मूंखे निगरान कयो, मां काफ़ी औरतुनि में कमु कयो, हूअं बि पढ़ूं बि था पिया त पंहिंजे समाज में वलूं था। मां ख़ुदि बहिराड़ीअ जो आहियां, त पोइ अदरियूं चवंदियूं त असांखे मर्द हक़ नथा ॾियनि, मर्द आज़ादी नथा ॾियनि, तव्हां उन्हनि खां वठी ॾियो। मां चयो बाबा जी वठी ॾियो त पोइ त जिदोजहद करण जी ज़रूरत ई कान्हे। पोइ जिदोजहद छाजी कबी जे हक़ तव्हांखे प्लेट में रखिजी मिलनि, ॿिया वठी ॾियनि। इन लाइ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल सेठारजा जी इमारत ज़बून हाल बणिजी वई। 20 कमरनि ते मुश्तमिल इमारत जेका साल 2022 जे बारिशनि दौरान मुकमल तौर ते ज़बून हाल थी वई हुई। तालीम खाते पारां 3 साल गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं न मरमत कराई वई आहे, न वरी ॿीहर तामीर कराइण जे लाइ के क़दम खयां विया आहिनि। इमारत भूत बंगले जो ॾेख ॾियणु लॻी आहे। बरसातुनि खां मुतासिर इमारत में लखें रुपयनि जो फर्नीचर भुरणु शुरू थी वियो आहे। स्कूल जी 4 दीवारी पिणु मुख़्तलिफ़ हंधनि तां किरियल आहे। मीरपुर बठोरे में झोग शरीफ़ पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणे एहतजाज कयो। ॻोठ करीमबख़्श रिंद जे ॻोठाणे गफ़ूर रिंद पंहिंजे वारसनि सां गॾु साफ़िन अॻियां दाहींदे चयो त SHO झोग शरीफ़ बिना जवाज़ गिरफ़्तार करे ज़हनी ऐं जिस्मानी तौरु टार्चर जो निशानो बणाईंदो रहियो। राति देरि सां वारसनि पारां मूंखे आज़ादु करायो वियो आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त SHO झोग शरीफ़ मुंहिंजी आज़ादी लाइ मुंहिंजे वारसनि खां वॾी रिश्वत तलब कई आहे, जेका न ॾियण जी सूरत में मूंखे ॿीहर गिरफ़्तार करे कूड़नि केसनि में फासाइण ऐं पुलिस मुक़ाबले में माराइण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। हुन चयो त पुलिस पारां मुंहिंजी मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म पिणु फॿाई वई आहे, जेका पिणु अञा ताईं नाहे मिली। कशमोर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम रजिस्ट्रेशन सेंटर में सहूलियतूं न हुअण सबबि
सर्वे लाइ ईंदड़ मुस्तहक औरतूं सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण थियूं। गर्मी खां बचाव लाइ टेंट लॻाइण समेत थधे पाणी जो बंदोबस्त बि नाहे थियल। रजिस्ट्रेशन सेंटर ऑफिस जा कमरा ज़ुबून हाल बणियल आहिनि। सहूलियतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ मुस्तहक औरतुनि पारां एहतजाज पिणु कयो वियो। रोहड़ी जे केतिरनि ई इलाइक़नि में पीअण जे पाणी जी खोट सबबि शहरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रोहड़ी जे ॻोठ अछूं कुबियूं जे रहवासियुनि टाउन चेयरमैन रोहड़ी ऐं टाउन कमेटी रोहड़ी जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। शाहिद अली, मुमताज़ शेख, इरशाद सिजण, अब्बास शेख, अली जान ऐं ॿियनि पीअण जे पाणी वारा थांव खणी एहतजाज कयो। उन्हनि दाहियो त टाउन चेयरमैन रोहड़ी याक़ूब अली शाह ऐं रोहड़ी म्यूनिसिपल कमेटी जे अमले जी लापरवाही ऐं नाअहली करे ॻोठ अछूं कुबियूं में गुज़िरियल 10 ॾींहंनि खां पाणी जी फ़राहमी बंदि आहे, जंहिं करे ॻोठाणा परे परे खां पीअण जो पाणी भरण ते मजबूर थी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी असांखे पाणी ॾिनो वञे। इस्लामकोट इस्पताल में डॉक्टर सां पेश आयल वाक़े ख़िलाफ़ PMA जे सॾ ते मिठी, इस्लामकोट, डीपलो ऐं कलोई जे इस्पतालनि में डॉक्टरनि OPD जो बाइकाट करे टोकन हड़ताल कई। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन थरपारकर जे सॾ ते थरपारकर जे सभिनी इस्पतालनि सां गॾु रूरल हेल्थ सेंटर इस्लामकोट में बि डॉक्टरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ सभिनी डॉक्टरनि इस्पताल जे अमले एहतजाज कयो। मिठी में डॉक्टर हफ़ीज़ दल, डॉक्टर साहिबडीनो जंजी, इस्लामकोट में डॉक्टर सिकंदर हाजाणो, डॉक्टर केवल राठौड़, डॉक्टर सागर ऐं डीपलो में डॉक्टर ज़ुल्फ़कार नोहड़ी जी अॻुवाणी में टोकन हड़ताल करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। एहतजाज दौरान डॉक्टर मरियम दरस्ते रूरल हेल्थ सेंटर में ड्यूटी दौरान पेश आयल वाक़े नारवा सलूक जी मज़मत कंदे इख़्तियारनि खां मुतालबो कयो वियो त डॉक्टरनि ते मरीज़नि सां गॾु ईंदड़ शरपसंद माण्हुनि तरफ़ां थींदड़ हमलनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। भिरिया प्रेस क्लब अॻियां नटहणूस में कलम धड़ियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ साफ़िन सैद निसार अली शाह, राणा अब्दुल सत्तार राजपूत, नदीम अली मंगी, राशिद अली राशिद, अली शेर राजपूत, निसार अहमद लहराणी, अब्दुल हमीद कुरैशी, अनवर अली राजपूत ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु भिरिया प्रेस क्लब जे सदर राणा अब्दुल सत्तार मथां कवरेज दौरान इस्पताल में मुनीर आराई ऐं संस पुटनि भाइटियुनि समेत 15 खां मथे आराई बिरादरी जे शरपसंद कातिलाणो हमिलो कयो। मोबाइल फ़ोन खसी वई, कैमरा टोड़ियो वियो। हुननि चयो त कातिलाणे हमले खे 5 ॾींहं थी विया आहिनि, अञा ताईं पुलिस को बि क़दम नाहे खयो। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। राणीपुर भरिसां गॾिजी बेस्क हेल्थ सेंटर जी इमारत मरमत न थियण करे झुरी पई, जॾहिं त बेस्क हेल्थ सेंटर में सिर्फ़ु हिकु डॉक्टर मुक़ररु आहे, जंहिं करे अक्सर मरीज़ मोटी वञण ते मजबूर थी विया आहिनि। गॾिजी वासियुनि जो चवणु आहे त बेस्क हेल्थ सेंटर में इलाज लाइ परे परे खां मरीज़ अचनि था, पर हिकु डॉक्टर हुजण जे करे अक्सर मरीज़ मोटी वञनि था ऐं दवाउनि जी पिणु अणहूंद आहे। हुननि चयो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾिहाड़े में सिहत खाते जे मुलाज़िमनि जी रिहाइश वारनि इमारतुनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो हो ऐं बरसातुनि में बेस्क हेल्थ सेंटर जी इमारत मुकमल झुरी पई। इमारत जी छित मां चापुड़ किरण मामूल बणिजी विया आहिनि। हुननि चयो त बेस्क हेल्थ सेंटर गॾिजी ॾांहुं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे ध्यानु नाहे ॾिनो। हुननि चयो त इमारत जो मुकमल कमु करायो वञे, रस्तो पको कराइण लाइ क़दम खयां वञनि, दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट बि जल्द पूरी कई वञे। ख़ैरपुर में करोड़े रुपयनि जी लाॻत सां तयारु कयल सिविल इस्पताल मरीज़नि लाइ बेलाभ बणियल आहे। सिविल इस्पताल में परे परे खां ईंदड़ मरीज़नि खे के बि सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। इस्पताल में मौजूदु सुहेल परवेज़, अली मोहम्मद, तारिक, सजाद अली ऐं ॿियनि चयो त सिविल इस्पताल जी करोड़े रुपया बजट आहे, पर उहा बजट सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ताईं महदूद रखी वई आहे। सिविल इस्पताल में न दवाऊं न वरी के ॿियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। असांखे डॉक्टर जेके दवाऊं लिखी पिया ॾियनि उहे इस्पताल में मौजूदु ई न आहिनि, जेके इस्पताल ॿाहिरां ख़ानगी स्टोरनि तां मिलनि पियूं। असीं मिसकिन माण्हू परे खां ॻरा भाड़ा भरे सरकारी इस्पताल मां इलाजु कराइण लाइ अचूं था,
पर हिते को बि बुनियादी सहूलियतूं ॾियण वारो न आहे। हुननि इल्ज़ाम हयो त सिविल अस्पताल जे एमएस डॉक्टर मसरूर जे अचण सां अस्पताल जी भींग थी वई आहे। करोड़े रुपयनि जी बजट हड़प करे वियो आहे, जॾहिं त मरीज़नि खे के बि सहूलियतूं मुयसरु न आहिनि। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी ख़ैरपुर जी सिविल अस्पताल में बुनियादी सहूलियतूं ऐं दवाऊं ॾिनियूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन